बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, भली कार आहे तव्हांखे असांजे यूट्यूब चैनल टेक्नो सिंधीअ ते। पोइ वीडियो में असां यूट्यूब जो चैनल क्रिएट करणु सिखियो हो। हाणे हिन वीडियो में असां उन पंहिंजे नए चैनल ते वीडियो कीअं अपलोड कजे अॼु इहो सिखंदासीं। त हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो एनवायरनमेंट, त असांजो हीअ यूट्यूब स्टूडियो खुलियल आहे। सभ खां पहिरीं असांखे ॿुधाए थो त तव्हांजा जेके सब्सक्राइबर बि ज़ीरो आहिनि ऐं तव्हां का बि वीडियो अपलोड न कई आहे, व्यूज़ बि ज़ीरो आहिनि ऐं तव्हांजो वॉच टाइम बि ज़ीरो आहे। असां अपलोड वीडियो ते जीअं क्लिक कंदासीं त असांखे चवे थो त तव्हां ड्रैग एंड ड्रॉप कयो फाइल। हाणे सभ खां पहिरीं टाइटल जे लाइ असां पंहिंजो के ज़रूरी कीवर्ड ॻोल्हींदासीं त जीअं असांजी वीडियो सर्च में अचे। जीअं हाउ टू अपलोड वीडियोज़ ऑन यूट्यूब, त यूट्यूब ते वीडियोज़ अपलोड कीअं कजनि। फ़र्ज़ु कयो इन जे बारे में असांजी वीडियो आहे, त असां इहो कीवर्ड असां सर्च कयो। असां का बि हितां फ़र्ज़ी वीडियो असां अपलोडिंग ते लॻायूंसि था। असीं ॻोल्हियूं था, फ़र्ज़ु कयो हाउ टू क्रिएट यूट्यूब चैनल, असां इहा ई वीडियो असां अपलोडिंग ते लॻायूं था। हाणे सभ खां पहिरीं असां टाइटल इन जो लिखंदासीं जेको सर्च में ईंदो आहे, हाउ टू अपलोड वीडियो ऑन यूट्यूब। हाणे हिकिड़ो कीवर्ड असां लिखियो, हिन में 100 अखरनि ताईं कीवर्ड्स असीं लिखी सघूं था। बहितर आहे त माना घणे खां घणा असीं जीअं लिखंदासीं त असांजो सर्चिंग में ईंदो। हाणे असां पाइप ॾेई पोइ वरी ॿिया कीवर्ड सर्च कंदासीं। असां उर्दू या सिंधीअ में बि कीवर्ड्स सर्च करे सघूं था। जीअं मिसाल आहे यूट्यूब पर वीडियो कैसे अपलोड करें या यूट्यूब ते वीडियो कीअं अपलोड कयो। त असां अहिड़े क़िस्म जा बि कीवर्ड असां पंहिंजी हिन टाइटल में हणी सघूं था। तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ त उर्दू आहिनि। तव्हां जेकॾहिं सिंधी में बि सर्च कंदव त काफ़ी सारा अची वेंदा कीवर्ड्स, पर सिंधी में सर्चिंग कुझु घटि पई थिए, उर्दू में वधीक पई थिए। असां ही पंहिंजो कीवर्ड असां ही कॉपी कयो, यूट्यूब पर वीडियो कैसे अपलोड करें, असां इहो हिते हयूं। अञा बि 69 जेके कैरेक्टर्स असां लिखी चुका आहियूं, अञा 100 असीं जेके ताईं लिखी सघूं था। हाणे असां वरी पाइप हिकिड़ो ॾेई, यानी सेपरेशन हूंदो आहे पाइप, असां कुझु हिकिड़ो नंढड़ो ॿियो कीवर्ड हणी छॾूं था, अपलोड वीडियो ऑन यूट्यूब। असां इहो हणी ईज़ीली, पर हिते असां छॾे ॾियूं छो जो 100 खां वधी विया। असां हिते इन खे हिते पूरो करे फुल स्टॉप ॾेई छॾूं था। उनखां पोइ डिस्क्रिप्शन आहे त बयान ही वीडियो छाजे बारे में आहे। असां हिन डिस्क्रिप्शन में बि घणो कुझु असीं लिखी सघूं था ऐं यूट्यूब जी जेका स्पेलिंग वग़ैरह जीअं आहे सर्चिंग में ईंदी आहे उहा असांखे लिखणी आहे। हाणे डिस्क्रिप्शन लिखूं था त इन दिस वीडियो आई एम ट्राइंग टू टीच। हाणे मथियों जेको सॼो असां कीवर्ड्स लिखिया आहिनि टाइटल वारा, असां कॉपी करे हिते पेस्ट कंदासीं। वरी असां एंटर करे कुझु मज़ीद असां कीवर्ड्स हितां खणी अची सघूं था जेके असां हिन डिस्क्रिप्शन में ॾेई सघूं था। फ़र्ज़ु कयो असां ही खणूं था त क्रोम से यूट्यूब पर वीडियो अपलोड कैसे करें, हिकिड़ो ओ बि हणूं था ऐं असां हिते लिखूं था, इस वीडियो में हम आपको यूट्यूब वीडियो अपलोड करने का सही तरीक़ा 2022 में असां इहो सिखाएंगे, इहो असां लिखूं था। हाणे असां जुमिलो बि ठाहे वियासीं ऐं हिन सॼे कीवर्ड खे बि असां हिते लिखी वियासीं, तव्हां ॾिसी रहिया आहियो। उनखां पोइ असां ॿियो कीवर्ड असां सर्च कयूं था त हिते काफ़ी सारा कीवर्ड्स तव्हां ॾिसो पिया जेके माण्हुनि सर्च कया आहिनि यूट्यूब ते। तव्हां सभई इहे यूज़ करे सघो था या इन्हनि ते वीडियोज़ नंढियूं नंढियूं ठाहे सघो था। असां क्रोम से यूट्यूब पर वीडियो अपलोड कैसे करें इहो असां कीवर्ड खयों ऐं हिते असां इन खे पेस्ट करे छॾियो। उनखां पोइ असां कस्टम थंबनेल बि हणी सघूं था। हीअ असांजो नओं चैनल आहे त असां पोइ कस्टम थंबनेल जी थोड़ी सेटिंग आहे, उहा बाद में असां ॾिसंदासीं ऐं तव्हांखे सेखारण जी कोशिशि कंदुसि। उनखां पोइ प्लेलिस्ट असीं ठाहींदा आहियूं।
फ़र्ज़ु कयो असां का सीरीज़ ठाहियूं पिया जीअं HTML सेखारण जी, CSS, जावास्क्रिप्ट, त उन में काफ़ी वीडियोज़ असीं सीरीज़ ठाहींदा आहियूं। पोइ प्लेलिस्ट जॾहिं असां क्रिएट कंदा आहियूं त जेके असांजा सब्सक्राइबर हूंदा आहिनि उन प्लेलिस्ट खे एक्सेस करे उहे असांजी वीडियोज़ खे 1 बाय 1 ॾिसी सघंदा आहिनि। हितां क्रिएट प्लेलिस्ट करे सघूं था असां। उन खां पोइ चए थो तव्हांजी ऑडियंस कहिड़ी आहे, छा तव्हां हीअ ॿारनि जे लाइ त वीडियो कान ठाही आहे, त उन में ख़्यालु करिणो पवंदो आहे त का अहिड़ी शइ न ॾियूं जेका ॿारनि जे लाइ नुक़सानदायक हुजे। नो, इट्स नॉट मेड फॉर किड्स, असां ॿारनि जे लाइ न ठाही आहे। उन खां पोइ पेड प्रमोशन तव्हां को कयो हुजे हिन वीडियो खे प्रमोट करण जे लाइ, जेकॾहिं कयो हूंदो त असां हिन चेक बॉक्स खे क्लिक कंदासीं, न त इन खे ईअं ई छॾे ॾींदासीं। ऑटोमेटिक चैप्टर्स वग़ैरह जे ऑप्शन खे असां ईअं ई जीअं आहे एज़ इट रहण ॾींदासीं। उन खां पोइ जेको टैग्स आहिनि इंतिहाई अहम आहिनि, जेके सर्च में ईंदा आहिनि। असां गूगल ते या यूट्यूब ते सर्च कंदा आहियूं, हिते असां टैग्स हणंदा आहियूं। फ़र्ज़ु कयो जीअं अपलोड वीडियो ऑन यूट्यूब, इहो हिकिड़ो टैग थी वियो। उन खां अलावा असीं ॿियो बि को टैग हणी सघूं था, या टैग्स असीं सर्च बि करे सघूं था, ॿिए कंहिंजी वीडियो मां बि खणी सघूं था। असां वटि काफ़ी तरीक़ा आहिनि जेके असां टैग्स हणी सघूं था। उन खां पोइ असां वटि आहे जेको वीडियो जी लैंग्वेज कहिड़ी आहे। असां वटि हिते सिंधी, उर्दू, इंग्लिश जेके बि लैंग्वेजिस आहिनि, असां हितां पंहिंजी वीडियो जी लैंग्वेज सिलेक्ट करे सघूं था। असां उर्दू या सिंधी का बि लैंग्वेज जेका हूंदी वीडियो जी, उहा असां सिलेक्ट कंदासीं। फ़र्ज़ु कयो हिते आउं उर्दू ई सिलेक्ट कयां थो। हिन में सिंधी बि मौजूदु आहे हिन जी लिस्ट में। उन खां अलावा तव्हां हिन खे स्टैंडर्ड लाइसेंस ते रखो था या क्रिएटिव कॉमन ते रखो था। क्रिएटिव कॉमन में इहो असां इजाज़त ॾींदा आहियूं ॿियनि यूज़रनि खे त असांजी हू वीडियो खे पंहिंजी वीडियोज़ में इस्तेमालु करे सघनि था। अलो एम्बेडिंग बि कराए सघूं था, जीअं असांजी वीडियो केरु एम्बेड करे सघे। असांजी वीडियो जी कैटेगरी कहिड़ी आहे, पीपल एंड ब्लॉग सिलेक्ट थियल आहे। असांजी एजुकेशन आहे, असां एजुकेशन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ काफ़ी जेके ऑप्शन सेटिंग आहिनि। हाणे असांजी वीडियो में केरु कमेंट करे सघे या न करे सघे, अलो कमेंट करे सघूं या होल्ड पोटेंशियली करे सघूं। असां पहिरीं रिव्यू कयूं त कंहिं का ग़लति कमेंट त न ॾिनी आहे, असां इन होल्ड पोटेंशियल वारे ते रखंदासीं। डिसेबल कमेंट बि करे सघूं था। उन खां अलावा वीडियो जा एलिमेंट्स सब टाइटल हणी सघूं था, एंड स्क्रीन हणी सघूं था, एड कार्ड्स हणी सघूं था, जेके असां अॻिते वीडियोज़ में सिखंदासीं। उन खां पोइ चेक्स थींदो आहे त को कॉपीराइट क्लेम या कॉपीराइट स्ट्राइक त कान्हे कंहिं असां ॿिए कंहिं यूट्यूबर जी त वीडियो कोन अपलोड कई आहे, त हिते असांखे ॿुधाईंदो त कॉपीराइट स्ट्राइक या क्लेम आहे या कोन्हे। उन खां पोइ जेको आहे असांजो विज़िबिलिटी आहे, 3 ऑप्शन हिते, प्राइवेट, अनलिस्टेड, पब्लिक। प्राइवेट में तव्हां ऐं कंहिं ख़ासि खे तव्हां को वीडियो ॾेखारणु चाहियो त उहो ऑप्शन आहे। अनलिस्टेड में असां कंहिंखे का लिंक ॾेई छॾियूं उहो ॾिसी सघे थो, ऐं पब्लिक में असां सभिनी जे लाइ अपलोड करे छॾंदा आहियूं, पब्लिक करे छॾंदा आहियूं। इहे 3 ऑप्शन मां असां कहिड़ो बि सिलेक्ट करे सघूं था। असां हिते फ़िलहालु अनलिस्टेड ते रखे पंहिंजी वीडियो खे असां सेव कंदासीं, त उहा असांजी वीडियो हिते हिन असांजे नए हिन यूट्यूब चैनल ते अपलोड थी वेंदी। तव्हां ॾिसो पिया त कॉपीराइट जो को बि इशू न आहे, न कोई को क्लेम आहे। हाणे विज़िबिलिटी में अची असां अनलिस्टेड ते रखे असां सेव करे छॾियो त असांजी वीडियो अपलोड थी चुकी आहे। हाणे असांजी इहा जेका वीडियो आहे असांजे हिन कॉन्टेंट में पई हूंदी। असां जीअं क्लिक कंदासीं त असां वटि ही अनलिस्टेड फॉर्मेट में असांजी वीडियो अपलोड थी पई आहे। असां इन में वधीक एडिट में वेंदासीं। जॾहिं बि असां इन खे चाहियूं त असां हितां पब्लिक करे डन करे सघूं था। हाणे अचूं था असां कस्टम थंबनेल जे लाइ। उन लाइ असांजे नए चैनल खे वेरीफाई करिणो पवंदो आहे, जेको असांजे फ़ोन नंबर, मोबाइल नंबर सां कनेक्ट करिणो पवंदो आहे। जीअं असां हिन वेरीफाई बटन ते क्लिक कयूं था त असांखे चवे थो त तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर ॾियो। असां हिते पंहिंजो मोबाइल नंबर ॾेई ऐं हिकिड़ो कोड गेट कंदासीं, त असांजी मोबाइल नंबर ते उहो कोड अची वेंदो। पोइ असां उतां उहो कोड ॾिसी हिते उहो दाख़िल कंदासीं। 6 डिजिट्स जो कोड हूंदो आहे, जेको असां हिते लिखंदासीं।
असां जीअं कोड लिखी असां सबमिट कयो त असांजो फ़ोन नंबर वेरीफाइड थी वियो। कॉन्ग्रेचुलेशन्स असांखे कनि पिया त तव्हांजो फ़ोन नंबर असां वेरीफाए करे चुका आहियूं। उन खां पोइ वरी असां पंहिंजे वीडियो जे डिटेल्स में ईंदासीं। इनखे रिफ्रेश करे पोइ हाणे असां पंहिंजो कस्टम थंबनेल अपलोड करे सघूं था। असां को बि कस्टम थंबनेल असां हिते सिलेक्ट करे असां सेव बटन खे जीअं ई दॿाईंदासीं त असांजो उहो थंबनेल हिते सेट थी वेंदो हिन वीडियो सां। त दोस्तो इहा नंढड़ी हिकिड़ी वीडियो मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे त वीडियो खे अपलोड कीअं कजे ऐं उन जी सेटिंग टाइटल टैग डिस्क्रिप्शन कीअं लॻाइजनि। त दोस्तो मिलूं था अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।